मुंहिंजी बि रंगरेज साहब सां हिकिड़ो मोहबत तालुक़ु रहियो काफ़ी अर्सो ऐं थोरो ज़ाती घणो अदबी ऐं इल्मी। मूंखे यादि पियो त मुंहिंजी रंगरेज साहब सां पहिरीं मुलाक़ात साईं जोए साहब वटि थी। साईं जोए साहब आचर जो ॾींहुं त मतिलबु मां केॾा न वेंदो हुयुसि। साईं जोए साहब वटि घणा कम हूंदा, मनसूबा हूंदा, शयूं हूंदियूं। जोए साहब उहे सभु शयूं तरतीब ॾींदासीं, कमु थींदो हुते। जोए साहब वटि आचर जो ॾींहुं त मूंखे यादि आहे त 91 या 90 जी ॻाल्हि हूंदी त मां साईं जोए साहब वटि पंहिंजे मामूल मुताबिक़ हुते वियुसि त हुते रंगरेज साहब वेही वेठो ऐं उते मुंहिंजी खां पहिरीं मुलाक़ात थी। मूंखे उतां जी शफ़क़त सां प्यार सां मिलियो। चई मां त मज़मून पढ़िया आहिनि, घणी शयूं पढ़ियूं आहिनि ऐं कचहरी थी हुन सां पहिरीं हुते। पोइ उहो जेको नातो जुड़ियो त उहो हुन सां आख़िरी ज़िंदगी ताईं ईअं क़ाइमु रहियो। साईं रंगरेज साहब खे जीअं मूं ॾिठो, मां पंहिंजो कुझु ॿ टे ॻाल्हियूं करणु चाहियां थो। ऐं हिकिड़ो ॾाहो माण्हू, ॾाहो उहो लफ़्ज़ न थींदो आहे, हुनजो हिकिड़ो रूह थिए थो। इन करे रंगरेज साहब हिकिड़ो बिल्कुलु ॾाहो माण्हू ऐं हुन में जी शख़्सियत में जेका हिकिड़ी जेके ॿ टे ख़ूबियूं मूंखे ॾाढियूं ज़ाती तरह वणंदियूं हुयूं ऐं मूं पाण जो मुशाहिदो कयो, तजुर्बो कयो। सभ खां पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो मस्बत माण्हू। मां तव्हांखे जंहिं माण्हू रंगरेज साहब खे ॾिठो हूंदो, हुनजी ज़बान मां, हुनजे मिज़ाज मां तव्हांखे कॾहिं बि का मनसियत, का गिला, कंहिं तासुब, इहो हिकिड़ी मुंहिंजी मिटी नहीं, हुनजो मिज़ाज न हो। ऐं हुनजी अवलियत हमेशह अदबी मयार, फिक्री मयार, इल्मी मयार, इन्हनि पैमाननि ते शयुनि खे परखींदो हो। उहो सियासत हुजे, उहो अदब हुजे, उहो माण्हू हुजनि, उहे लिखणियूं हुजनि। इन करे हिकिड़ी ज़ाहिर हू हिन समाज जो फ़र्क़ु, जंहिं समाज में तासुब बि आहे, क्रोध बि आहे, जंहिं समाज में सुठियूं शयूं बि आहिनि त तमामु मनफ़ी शयूं बि आहिनि। पर के माण्हू थियनि था जेके पंहिंजो पाण खे, पंहिंजे वजूद खे, पंहिंजी ज़ात खे, पंहिंजी सोच खे, पंहिंजे कलम खे, पंहिंजे रूह खे उन्हनि ज़हरीलनि शयुनि खां बचाए हलनि था। त रंगरेज साहब पंहिंजे वजूद में हिकिड़ो निहायत मस्बत माण्हू हमेशह मिले। हुन सां वेही कॾहिं बि हिकिड़ो जेका ॻाल्हि ॾाढो सुलेमान डायरी करे वियो त केतिरा माण्हू थियनि था, तव्हांखे उन्हनि सां सोबत में वेहण शक्ति हिकिड़ो अहसासु थींदो त ॼण का मनफ़ी वाई पई अचे। पर रंगरेज साहब जी सोबत हमेशह हिकिड़ो माण्हू खे पंहिंजो सभाग महसूसु थींदो, वणंदी ऐं हिकिड़ो ॾाहे माण्हू जी सोबत। त हीअ मस्बत शइ इहा मां सम्झां थो त अॼोके दौर जे ज़ाहिर रंगरेज साहब त ॿियो पंहिंजो ॿार वॼाए, पर असां तव्हां छा सिखूं था हुन अहिड़नि माण्हुनि जी हयातीअ मां, ज़िंदगीअ मां, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि जेका मूंखे हुन में ॾाढी वणंदी रंगरेज साहब में, त हुन वॾो मीज़ान ऐं तवाज़ुन वारो माण्हू हुनजी शख़्सियत में। ऐं ॾाढी दोस्तनि काफ़ी ॻाल्हियूं कयूं, इंग्लिश ॻाल्हि कई, ॿिनि ॻाल्हियूं कयूं। मिसाल इहा ॻाल्हि थी त हू ज़ाहिर आहे हिकिड़ो नेशनलिस्ट हो ऐं हू तरक़ी पसंदि ख़्यालनि जो बि हो। त हीअ जेको ॻाल्हि थी त हिकिड़ो दौर हो जॾहिं वॾो टक ऐं जदल हो नेशनलिज़म में ऐं खाबीद सोच में, त ज़ाहिर आहे हिन क़िस्म जा ॾाहा माण्हू इहा ॻाल्हि सम्झनि था त इन्हनि फिक्री रिवायतुनि में फ़र्क़ त आहिनि, पर एॾा के वॾा तज़ाद न आहिनि जो उन्हनि जे विच में दुश्मनी पैदा करे छॾिजे, उन्हनि जे विच में तासुब जी दीवार ऊभी कजे। इन करे इहो ज़ाहिर आहे हिकिड़े आलिम ॾाहे माण्हू जो इदराक हूंदो आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे त ठीकु आहे हिकिड़ियूं बीहकूं आहिनि फ़िक्र जूं, को नेशनलिज़म जो फ़िक्र जी बीह कहे, को इनक़ाबी तबक़ाती शऊर जी बीह कहे, पर उन्हनि जे जोहर में तमामु घणी भेंट बि आहे, हिकु चढ़ाई बि आहे। त इन करे रंगरेज साहब सिंध जे विरहायल समाज में उन्हनि चंद माण्हुनि वञा हो जेके कॾहिं बि पंहिंजे तहरीर में, पंहिंजे गुफ़्तगूअ में, पंहिंजी शख़्सियत में, पंहिंजे वजूद में इन तासुब जो शिकार न थिया। ऐं हुननि ऐं ज़ाहिर आहे त इहा ई हुननि जे ॾाहप जी अलामत आहे, इहा ई हुननि जे ॾाहप जो सबूत आहे, हुनजो इदराक ईंदो। त मूंखे हुनजी शख़्सियत में इहो पासो तमामु घणो वणंदो हो। त ॿी ॻाल्हि जेका मूंखे तजुर्बो पंहिंजो बि आहे, तमामु घणो हिमथाईंदड़ माण्हू ऐं मतिलबु ज़ाहिर आहे कि सूहे ऐं वॾे माण्हू जी निशानी इहा हूंदी आहे त हू जिन आदर्शनि जो हूंदो आहे, जिन ख़्वाबनि जो माण्हू हूंदो आहे, हू चाहींदो आहे त उन्हनि जी आबियारी करे, जिते बि उनजो को ॾिसे
त ॿिज पोखे उन्हनि माण्हुनि जी सरपरस्ती करे त रंगरेज साहिब में जेका इहा ख़ूबी त सुठो मज़मून हुजे, सुठो का शाइरी में शइ लिखियलु हुजे, का बि शइ जेका उनखे वणंदी दिलि उन्हनि खे एप्रिशिएट कंदो। मां तव्हांखे 2 मिसाल पंहिंजा ॾियांदो। उहो त घणो कचहरियूं तमामु बिगो ज़मानो रहियूं ऐं हुन सां हिकिड़ो तालुको मोहबत हुयो। हिकिड़ी कंहिं प्रोग्राम में रंगरेज साहिबु हुयो, हैदराबाद में को प्रोग्राम, ऐं इहा ॻाल्हि 97 या 96 जी हूंदी। त उन में महफ़िल में रंगरेज साहिबु इहो मूं ॻाल्हायो त ॿोहे साहिब जो मूं ज़िक्र कयो हुन, डॉक्टर ॿोहे साहिबु, ऐं उहो ज़िक्र थोरो डिघो बि थी वियो ऐं लहणे बि ॿुधाया डॉक्टर ॿोहे साहिबु कहिड़ो आलिम। त जॾहिं रंगरेज साहिबु आयो त रंगरेज साहिबु चयो त हाणे मूंखे चई नालो खणी, हाणे तुंहिंजो फर्ज़ु आहे त जेको तो इहो ॻाल्हायो आहे इहो मज़मून लिख ऐं इनखे तूं मज़मूनी सोच, छाकाणि त ॾाढा सुठा नुक़्ता हुते काफ़ी ॻाल्हाईंदा एप्रिशिएट कई। पर हुन माण्हू जी वॾाई ॾिसो त उते बसि न कई। वरी कुझु ॾींहं थिया, रंगरेज साहिबु मूंखे अञा पोइ कुझु शयूं पयूं हुयूं, उनजो ख़त मिलियो, ख़त लिखंदो हो, ख़त जो शौक़ीन हूंदो हो, ख़त जवाब ॾींदो हो, ई बि ख़त खंदो आहे। सो मूंखे चई मां साईं जोए साहिबु, उन ज़माने में हिते साईं जोए साहिबु सिंध एजुकेशन ट्रस्ट में हिकिड़ी लेक्चर सीरीज़ शुरू कराई। सिराज साहिबु घटि ॾिनो ऐं रंगरेज साहिबु मूंखे चयो त मूं जोए साहिब खे चयो आहे त ॿोहे साहिबु ते तव्हांजो लेक्चर। पोइ उहो लेक्चर हिते अमीर अली कादरी साहिबु ऐं जोए साहिब वारनि करायो, मूं लेक्चर ॾिनो ऐं उहो जेको तफ़सीली जेको मज़मून हो, मक़ालो हो, उहो मुंहिंजे किताब अदबी तनक़ीद वारे में शामिलु आहे। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं उहो लेक्चर थियो, पाण कोन सघियो पर छपियो त जंहिं माण्हूअ मूंखे सभ खां वधीक एप्रिशिएट कयो रंगरेज साहिबु ऐं ईअं हिमथायो। आख़िरी दफ़ो इन क़िस्म जी हिमथाइण राशिद बुराई साईं जो जेको ज़िंदगी जो आख़िरी किताबु आयो शाइरी जो, राशिद साईं मूंखे बीमार हो त मूंखे चई त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजो मुहाग तूं लिख। उहो मुहाग मूं लिखियो, राशिद साईं जे किताब जो मुहाग लिखियो। उहो जॾहिं छपियो किताब राशिद साईं गुज़ारे वियो, पर उहो ॾाढो वणियो रंगरेज साहिबु। मूंखे फ़ोन कई ऐं मूंखे चई त मूं 2 भेरा पढ़ियो आहे, मूंखे ॾाढो वणियो आहे, नुक़्ता मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं एप्रिशिएट कई। पर जीअं हिकिड़ो वॾो माण्हू पाण खां पोइ जे नसुल जे माण्हू खे जीअं रहनुमाई कबी आहे ऐं हिकिड़ी हिमथायो आहे, त रंगरेज साहिब जा तमामु वॾी खूबी हुई ऐं तमामु इहा वॾी ॻाल्हि हुई। रंगरेज साहिबु ज़ाहिर शाइर हो, अदीब हो, ॾाढो माण्हू हो, पारखू हो, अदब जो बि पारखू हो, फ़िक्र जो पारखू ऐं तर्जुमा ज़ाहिर आहे जॾहिं अहिड़ा ॾाढा पारखू माण्हू तर्जुमा कंदा आहिनि त उहे तर्जुमा बराए तर्जुमा न कंदा आहिनि, उनखे शौक़ु त न हूंदो आहे हर ॿुड़ी का तर्जुमो करण जो। उहे ज़ाहिर आहे त पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे ख़्याल जे तजवीज़ लाइ ऐं समाज जी घुर्ज सम्झी उहे शयूं तर्जुमो कंदा आहिनि। इन करे रंगरेज साहिबु जो कलमी पोयो आहे, उहो भली कहिड़ी बि सिंफ में हुजे, उहो मतिलबु तव्हां असां सभु पढ़ंदा रहूं था, लिखूं था, चङनि भलनि माण्हुनि जी का तहरीर पढ़ंदी आहे त कॾहिं कॾहिं चवंदो आहे त इहा नज़ोरी लिखी अथई, इहा नज़ोरी लिखी अथई, मतिलबु इहा हिकिड़ी। ऐं इहे हर राइटर जी ज़िंदगी में थिए थो, पर घटि माण्हू थियनि था जेके पंहिंजे कलम खे एॾो बामक़सद इस्तेमालु कनि था जो तव्हांखे उनजी का बि तहरीर अजाई न लॻे। त मां सम्झो रंगरेज साहिबु उन्हनि माण्हुनि मां हो जंहिंजी का बि तहरीर पढ़ी माण्हुनि खे न लॻंदो त हीअ हिन मिड़ई लिखी आहे, अजाई लिखी आहे, या न लिखी आहे त ख़ैर ॻाल्हि उहा एॾी बामक़सद लिखंदो। ऐं रंगरेज साहिब जी ॻाल्हि थी अदबी सिंध वारो दौरु, मां सम्झां थो त जेको हीअ जेका टही हुई जे मदद साहिबु वेठो आहे, त इहा जेका वॾे वारे ज़माने में जेके नौजवान हुआ, जेके उन ज़माने में हिकिड़ो पूरो सिंध जे सियासत ऐं अदब में जेके माण्हू हुया, ज़ाहिर आहे समाज आहे उन घणा माण्हू हुते हली खरी बि विया, अॻियां हली केतिरा माण्हू फिरी बि विया, पर जेके कचे सोन जहिड़ा माण्हू आहे जे कॾहिं बि पंहिंजे उन राह तां, पंहिंजे ख़्वाबनि तां, पंहिंजे आदर्शनि तां हथु न खयूं ऐं पंहिंजे कलम सां, पंहिंजे रूह सां, ज़मीर सां, पंहिंजे पंध सां शामिलु रहिया। मां रंगरेज साहिबु उन्हनि क़ाबिल फ़ख्र माण्हुनि में आहे जेके कॾहिं बि उन पंहिंजे आदर्शनि जी राह तां हटिया न, ऐं इहा हिकिड़ी वॾो उत्साही ॻाल्हि आहे। आख़िरी ॻाल्हि मां इहो करणु चाहियां जेका अहमद ॻाल्हि कई ऐं दोस्तनि इद्रिस बि ॻाल्हि कई, ॿियनि ॻाल्हि कई,
अदबी संगत ज़ाहिर आहे असां कयूं जा बाज़ाब्ता मेंबर हाणे न आहियूं, पर कंहिं ज़माने मां कराची संगत जो मेंबर हुउसि बाज़ाब्ता। पर ज़ाहिर आहे असांजी पंहिंजी संगत आहे, असां हुनजा मेंबर, असांजा रूहानी मेंबर आहिनि, हुनजा फिक्री मेंबर आहिनि, ऐं पोइ असांजो खणी पाल भरियल न हुजे पर असांजा मेंबर त आहियूं, इन माना में त असां ओन था कयूं। असां सभिनी जी ख़्वाहिशात इहा हिकु थियणु खपे, ऐं ज़ाहिर आहे कि रिवायत आहे, हिकिड़ी तहरीक आहे जेका विराइजणु न खपे। ऐं अहमद ॾाढी सुठी ॻाल्हि दिलि सां कई आहे कि जेके सीनियर दोस्त आहिनि उहे गॾिजी पोइ अहिड़े क़िस्म जो एफर्ट कनि, अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कनि, त असां सभिनी जी ख़्वाहिश आहे त इहा ज़रूरु कनि। पर जेसि ताईं इहे थिए भला, मां जीअं ॻाल्हि थो करणु चाहियां, इहा थो करणु चाहियां त अदबी संगत इन्हनि गिरोही तज़ादनि खां तॾहिं निकिरी सघंदी जॾहिं उहा पंहिंजा आदर्श बहाल कंदी, उन्हनि ते ज़ोर ॾींदी ऐं पंहिंजे कारज खे तय कंदी। जॾहिं आदर्श सामिली थी था वञनि या असांजो जेको ज़ोर ऐं फोकस आहे उहो नथो रहे, त पोइ ज़ाहिर आहे त माण्हू गिरोहनि में तक़सीम थियनि था ऐं पोइ माण्हू शख़्सी तज़ादनि में वञनि था। इन करे अॼोको सिंधी समाज, अॼोके सिंधी समाज में अदब जो सुवाल, अॼोके सिंधी समाज जा बुनियादी सुवाल, उहे मुकालमा, उहे मुबाहिसा, अॼोके अदब जी परख, अॼोकी शाइरी में छा पियो लिखिजे, अॼोकी नावल में छा पियो लिखिजे, कहाणियुनि में छा पियो लिखिजे, तनक़ीद किथे बीठी आहे, ऐं उनजो समाज सां केतिरो तालुक आहे, उनजा मौज़ू कहिड़ा आहिनि, उनखे इदराक केतिरो आहे अॼोके आलमी दौर जो। इहे सभु सुवाल आहिनि। इन्हनि सुवालनि ते जेकॾहिं सिंधी अदबी संगत हिन समाज में हिकिड़ो अदबी ऐं फिक्री तहरीक पैदा कंदी, त मां सम्झां थो त हिकिड़े वक़्त सां इहे गिरोही तज़ाद सानवी थी वेंदा, इन्हनि जी अहमियत कोन रहंदी। ऐं इहो ई कारज हुअणु खपे। सिंधी अदबी संगत ज़ाहिर आहे न ट्रेड यूनियन आहे रवायती क़िस्म जी, न का रवायती फोरम, उहो हिकिड़ो अदीबनि जो फोरम, अहले कलम माण्हुनि जो फोरम आहे। त उन जे लाइ ज़रूरी आहे त उन जे प्लेटफॉर्म तां हिन समाज में उहो मुबाहिसो, उहो मुकालमो, उहो तहर पैदा करण जी कोशिश कई वञे।